जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, असांजे सिंधी समाज लाइ करे ॾाढी हर्ष जो विषय है, ख़ुशी जो विषय है ऐं ॾाढी प्रसन्नता जो विषय है कि सिंधी समाचार जी भेण सिंधी समाचार जी न्याणी रेखा धनकानी के प्रशंसी पत्र मिलियो है, जेको जिला स्तर ते मिलियो है। जी हाँ, जोधपुर के अंदर डॉक्टर रेखा धनकानी जी के बाकायदा जिला के अंदर जो पूरो जोधपुर शहर जो जिला है उन अंदर उन्हनि खे प्रशंसी पत्र ॾेई करे सम्मानित कयो वियो आहे। इहो ॾाढी हर्ष जो विषय है, ॾाढी उल्लास जो विषय है, ॾाढी ख़ुशी जो विषय है, छो कि इहो श्रेष्ठ कार्य हेतु मिलंदो आहे कि जेको समाज हेतु श्रेष्ठ कार्य कंदो आहे, पंहिंजी संस्कृति हेतु श्रेष्ठ कार्य कंदो आहे ऐं माण्हुनि खे सुठो मोटिवेट कंदो आहे, सम्झाइणी ॾींदो आहे समाज जे हेतु ऐं पंहिंजी संस्कृति हेतु उनखे उन जा ई नाला सेलेक्ट थी करे जिला स्तर ते वेंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खे सम्मानित कयो वेंदो आहे। त इन ई कड़ी जे अंदरि डॉक्टर रेखा धनकानी के 26 जनवरी जे ॾींहुं उमेद राजकीय स्टेडियम जे अंदरि बाक़ायदा जेका मंत्री महोदय आहिनि जंहिंजो नालो आहे जोगाराम पटेल, उन्हनि जे द्वारा इन्हनि खे प्रशंसी पत्र ॾेई करे सम्मानित कयो वियो। इहो ॾाढी हर्ष जो ॻाल्हि आहे, हर्ष जो विषय आहे। इहा पूरे समाज हेतु हिकिड़ो हर्ष जो विषय आहे कि हिकिड़े सिंधी समाज जी माता भेण न्याणीअ खे एतिरो वॾो सम्मान पत्र मिलियो आहे, प्रशंसी पत्र मिलियो आहे ऐं एतिरे वॾे ॾींहुं 26 जनवरी जे ॾींहुं हुनखे सम्मानित कयो वियो आहे। त असां जीअं कि डॉक्टर रेखा धनकानी सिंधी समाचार राजस्थान जी डायरेक्टर बि आहिनि ऐं तंहिंजे अलावा असां तव्हांखे ॿुधाइल आहियूं कि योगा टीचर ऐं मोटिवेट स्पीकर बि आहिनि ऐं सिंधी समाज हेतु समर्पित आहिनि। पंहिंजे कार्यशील हिते ॾाढी प्रसिद्धि उन्होंने पंहिंजी हासिल करे रखी है ऐं समाज में उन्हनि जो मान सम्मान तमामु ऊंचो आहे। त जीअं कि असां रेखा धनकानी जी खे वाधायूं ॾींदे हूंदे ॻाल्हायोसीं कि तव्हांजी हिन कामयाबी जे पुठियां आख़िर कंहिंजो हथु आहे, त उन्हनि ॾाढी मुस्कुराए करे हिकिड़ी ॻाल्हि चई कि इंसान पंहिंजे परिवार जे बग़ैर अधूरो आहे। त इन कामयाबी जे पुठियां मुंहिंजा हस्बैंड न मुंहिंजो पूरो परिवार आहे जेको मूंखे साथ ॾींदो आहे समाज सेवा हेतु ऐं उच्च कार्य करण हेतु। ऐं मां सदैव ई पंहिंजे परिवार जो धन्यवाद सभिनि खां पहिरीं कंदी आहियां कि मुंहिंजो परिवार मूंखे इन्हनि श्रेष्ठ कार्य में पूरो साथ ॾींदो आहे। ऐं ॿियो, असांजे माता पिता जा अहिड़ा संस्कार आहिनि कि असां समाज हेतु सदैव समर्पित रहंदा आहियूं ऐं इन ॻाल्हि सां माइटाणो पक्ष सावराणो पक्ष ॿिन्हिनि में हिकिड़ी ख़ुशी जी लहर आहे ऐं पूरे समाज जे अंदरि ख़ुशी जी लहर आहे। त दोस्तों, असां तव्हांखे असांजे वीडियो जे माध्यम सां फोटुनि जे माध्यम सां ॾेखारूं पिया कि कीअं असांजी भेण रेखा धनकानी जी खे प्रशंसी पत्र ॾेई करे सम्मानित कयो आहे। इहो सम्मान पूरे समाज सिंधी समाज जो आहे ऐं पूरे चवंदा आहिनि न कि जोधपुर लाइ कहिड़ी हर्ष जी ॻाल्हि कान्हे, अभी तू पूरे देश लाइ कहिड़ी गर्व जी ॻाल्हि आहे। जय श्री झूलेलाल।